मुझो इहो ई मक़सदु आहे हिन कुणी रखण जो त मां तव्हां सभिनी सां गॾिजी करबला ऐं मां इन जे करे आहिस्ता आहिस्ता इहे गुनाह ॾिसो पहिरियों हिकु रखियो होसीं जंहिंमें जेको असांजो दोस्त हलियो हुयो गोपाल जेको मंठार अली उहो ख़ैर सां थी आयो अरबईन जे 2019 में जंहिंमें साईं रज़ा बादशाह असांजी बैनुल हरमैन करबला जी रौनक रहियो साईं मोहसन शाह हुयो अमजद शाह हो माजिद जाड़ा हुयो ऐं जेको आहे हिन में राजा बि असां सां हुयो मां इहो ई चाहींदो आहियां असांजे सिंध पाकिस्तान जा जेके नोए खान आहिनि ज़ाकिरीन आहिनि उन्हनि खे मां करबला जी रौनक ऐं मूंखे 2-3 दफ़ा सरदार अब्दुल फज़ल अब्बास मौला जी इजाज़त मिली हुई जंहिंमें मां कारवान मौला जे सरदार में हेठि वज़ादारी बि मां कराई ऐं उन में बि अल्हम्दुलिल्लाह कई ज़वार हिते मौजूदु आहिनि जेके सरदार अब्दुल फज़ल अब्बास में जेके उहे उते हाज़िरी ॾेई आया ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभिनी जो जेके हिते अचणु आहे उहो इमाम ज़माना तव्हांजो अचणु क़बूल फरमाए ख़ुशूसन मूंखे हिकु दोस्त इंतमास कयो हो दुआ जे लाइ अल्लाह बख़्श उमिरे अल्लाह साईं हुनखे कोई बि ॾुखियो ॾींहुं न ॾींदो ऐं हुनखे कामयाबी अता फरमाईंदो ऐं तव्हां सभिनी जे मरहूमीन खे ख़ुदा वंदे आदम 12-14 जी जेकी आहे कचहरी नसीब फरमाए ऐं मुंहिंजो दोस्त मूंखां इलाही पुछंदा आहिनि त साईं कॾहिं बि तव्हां सां को अहिड़ो मुआवज़ो थियो आहे या तव्हां वींदा हो जॾहिं बि ज़ियारतुनि ते मां चवंदो आहियां मूंखां इलाही दफ़ा थियो आहे ज़वारनि सां बि थियो आहे ज़वारनि सां बि अहले बैत जिते बि आहे उते मदद कंदा ईंदा आहिनि माउ पीउ तव्हांखे ज़ात नालो ॾिनो पर जॾहिं अहले बैत जी ज़ियारत करणु वेंदा हो त पोइ हाजी ऐं ज़वार उन्हनि जे तरफ़ां मिलंदो ऐं तव्हां उतां मोटंदा हो त तव्हांजा हथ तव्हांजी पेशानी तव्हांजे ॻोठ ऐं पाड़े वारा चुमंदा त हे ज़ाहिर हुसैन ऐं मां इहो ई चाहींदुमि त जेके मातमदार अज़ादार आहिनि या मोमिनीन आहिनि उहे मां वठी वेंदो रहां ऐं उते अज़ादारी कंदो रहां छो जो इहो हिकु सैयद जो एम आहे त उहो मुंहिंजो मौला मूंसां गॾु आहे हिकु ॿ दफ़ो मूंसां ईअं थियो आहे मुसीबतुनि में बि मां आयो आहियां पर उन्हनि मुंहिंजी मदद कई आहे मां हिकिड़ी प्रभु ॿुधाईंदुमि 2 मिंट मां रज़ा बादशाह खां टाइम वठंदुमि पर मुंहिंजूं इलाही मौज़ आहिनि पर मां इहो हिकिड़ो ज़रूरु ॿुधाईंदो वेंदुमि त मां जॾहिं शाम पियो वञा सैयद ऐं ज़ैनब जी ज़ियारत जे लाइ त हितां मां ईरान ऐं शाम जो हद करे वियो हुउमि 2006 जी ॻाल्हि आहे पोइ 2006 में मूंखे ज़वारनि खे ख़बर पई कुम में छो जो सद्दाम जे वक़्त में कॾहिं माण्हू वींदा हुआ कॾहिं न वींदा पोइ उन्हनि चयो त साईं ॿुधो आहे करबला खुली वई आहे ऐं असांखे करबला वठी शाम पोइ वरी मोटी अची पोइ हलंदासीं मां चयो त जेको आहे इहे नए हालात जे हिसाब सां मां ॾिसां उन्हनि सभिनी मूंखे मजबूर कयो हिकु फैमिली हुई जंहिं मूंखे चयो त न असां जेको आहे शाम हलंदासीं करबला पोइ हलंदासीं छो जो असां करबला मां थी आया मां उन्हनि खे चयो ठीकु आहे मां ॾिसां थो मां सैयद आहे मासूमा जी कुम जे हरम में वयुमि कुम में रहियो छो जो कारवाने में बि मासूम आहे कुम मां उन जी दुआ सां मां हिन महिल ताईं 27 साल थी विया आहिनि मूंखे हिन कारवान खे हलाईंदे मां साईं मासूमा जे रोवे में वियुमि साईं खे चयुमि साईं मां मुंहिंजी मदद कर मां शाम वञा या मां इराक़ वञा पोइ मूंखे हिकु आलिम सैयद हो मुंहिंजो हुन सां हिन महिल बि राब्तो हूंदो आहे मां हुन सां वञी उते मिलियुमि हरम में मां मुंहिंजे लाइ हे मसइलो आहे मां इराक़ वञा या मां शाम वञा हुन जो इराक़ जा हालात ख़राबु आहिनि ऐं जेको आहे तव्हां शाम वञो मां जो मूंखे ज़वारनि मजबूर कयो आहे त तव्हां इराक़ हलो चई इस्तिखारो विझूं पर वाजिबु आहे इस्तिखारो उन ते तोखे अमल करिणो पवंदो मां जो मां कंदुमि मूंखे जेको आहे इस्तिखारो सैयद आहे मासूम आहे कुम जे रोज़े में मां वेही ऐं हुन सां गॾु इस्तिखारो विधो इस्तिखारो जो विधो त मूंखे उहो करबला जो आयो करबला जो आयो मां अची ज़वारनि खे चयो त ठीकु आहे
सुभाण को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं तव्हां सां इराक हलंदा। उन फैमिली खे चइनि ठीकु आहे तव्हां इराक नथा हलो त मां तव्हां सां मोटी अची 6 ॾींहंनि खां पोइ 7 खां पोइ मां तव्हां सां शाम हलंदुमि। इहो वाइदो आहे मां तव्हां रहो हिते उहो ख़र्च बि मां भरींदुमि जेको तव्हां हिते रहो। हुननि चयो ठीकु आहे। उहा राति जेकी गुज़री उन सुबुह जे 6 बजे उहा फैमिली मुंहिंजे कमरे जे दरवाज़े ते आई रोईंदा पिया अचनि। मां तव्हां छो था रो? चई न बसि असां करबला हलंदासीं, असां इराक हलंदा हलियो। मां छो छा थियो आहे? चई न बसि असां हलंदा हलियो। मां ॿुधायो छा आहे? चई राति असां ख़्वाब ॾिठो आहे जेकी मुंहिंजी हीअ धीउ आहे इहा होटल मूं हेठि कमरे मूं जेका होटल जी ॾाकण मूं हेठि लहे पई त हिकु पर्दा पोइ बीबी बीठी हुई। उन मुंहिंजी धीअ जे मथे ते हथु रखी चयो चई शाम पोइ अचिजो पहिरियों इराक में। अहिड़ा मूं सां इलाही मौजा थिया। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी वीज़ा विसरी वई कुम में होटल में ऐं मां इमामज़ादा जमाल ते बीठो हुउमि ऐं मुंहिंजो हेॾे ख़्यालु हो मुंहिंजी 4 बसियूं 2 बसियूं पुॼी वयूं इमामज़ादा जमाल तां। इमामज़ादा जमाल कुम में इमाम ज़ैनुलाब्दीन अलैहिस्सलाम जी औलाद में आहे। मां बाई रोड जॾहिं बि ॾींदो आहियां त मां उतां ई करबला वापसी बि उते ई लहंदो आहियां, वेंदो बि उतां ई आहियां। जॾहिं मां उते जेको आहे बीठो हुयुमि त जेको आहे दोस्तनि सां ॻाल्हायां पियो त सवार चवंदा आहिनि भई असां कहिड़ी बस में वियूं, असांखे हीअ ॾिजो। हर वक़्तु सवारियूं सभु चवंदा आहिनि मां सुठी कंहिं बस में चढ़ा पर सभु सुठियूं बसियूं हूंदियूं आहिनि। मां उन्हनि खे चयुमि त जेको आहे ॾिसूं था त इमामज़ादा जमाल जी ज़ियारत करे चयो 2 बसियूं पोइ पुॼनि छो जो तव्हां वेंदव त ईरानी चवंदा निकिरूं। उन्हनि चयो ठीकु आहे। उहो ज़ियारत जे लाइ विया। अञा मुंहिंजियूं 2 बसियूं पोयां अचणियूं मां बीठो ई हुयुमि त मुंहिंजे पोयों कुल्हे ते एॾो हथु वज़नी लॻो जो उन चयो तुंहिंजी वीज़ा त पोइते पई आहे। मां इमामज़ादा जमाल खे ॾिसी शुकुर कयो ऐं मां होटल वारे खे फ़ोन कयो त इहा वीज़ा मूंखे पुॼा। अगरि मुंहिंजी वीज़ा विसरी वञे हा त मां जेको आहे 2 ॾींहं बॉर्डर ते रहां। इहे उन्हनि जी मदद आहे। हर जाइ ते मूंखे मदद थींदी आहे ऐं तव्हांखे बि ख़ुदा बंदे आलम ॿारनि 14 जे सदके कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾींदो। ऐं जेके बि मूंसां गॾु बीठा आहिनि ख़ुदा बंदे आलम उन्हनि खे बि रिस्क रोज़ी में इज़ाफ़ो फरमाईंदो, तव्हांजी बि रिस्क रोज़ी में इज़ाफ़ो फरमाईंदो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद।